सो प्रेस क्लब कई। दरअसल मसलो ही है तो ही जी जगह तुम ॾिसो पिया, ही जगह पर्सनल है, ही मुझी जगह पाँची, ही मुझी पाँची पर्सनल जगह। ही जगह 1100 शायद कुछ फुट इन ते मुझो सौदो थियो हो 10 दिसंबर 2025 ते 15 लाख मूं टोकन ॾिनो हुयो, जेको हिकिड़ो ब्रोकर हुयो। वो ब्रोकर हुयो अदील महमूद, जेको असां सां 10 दिसंबर 2025 ते टोकन वठी सौदो करे वियो। मालिक जे थ्रू मालिक सां ॻाल्हाए, मालिक जे बाए कॉल ते त बाबा असां जगह खयूं कोन था वञूं, ही मुंहिंजी जगह वरी ॾिसी सघो था, ही मुंहिंजी जगह, ही असांजो शोरूम आहे जेको भाउ असांजो हलाईंदो आहे, नंढो भाउ मुंहिंजो हलाईंदो आहे शोएब। ऐं हीअ जगह हुआ, हीअ भित जे लॻोलॻि जगह हुआ असांजी, ही मुंहिंजी जगह, हीअ भित। हाणे को हक़ इन जो असां ते आहे, असां खां माना इहो सम्झो त जॾहिं हीअ जगह विकिरो थिए थी या खपे थी त असां खां पुछणु घुरिजे त बाबा असांजी जगह खपायूं था, जंहिंजी आहे पहिरियां तव्हां वठो, हक़ तव्हांजो आहे। सो असां इन जगह जो टोकन ॾिनो 10 दिसंबर 2025 ते 15 लाख। उहो ई ब्रोकर आहे फराडी जेको असां खां टोकन वठी वियो। गुज़रियल कुझु महीना, 1.5 महीनो शायदि 1.5 या महीने जो गैप आहे, उन जे दौरान वरी ही उहो ई ब्रोकर जेको मूंसां फ्रॉड करे चुको आहे, उन खां अलावा असांजा काफ़ी दोस्त आहे हिते अकबर आराई, उन सां फ्रॉड 5 लाख जो हर वठी। ॿियो असांजो दोस्त आहे 10 लाख जो, उन सां फ्रॉड करे वियो। बाद में वरी उहो ई फराडी ब्रोकर अल्ताफ़ उन खे जगह ॾिए थो, ही प्लाट आहे जगह, उहो ॾिए थो त बाबा ही जगह जो सौदो तूं कर। माना हाणे असां छा सम्झूं त ही जेको फराडियुनि जो टोलो आहे, ही हिकिड़ो ई आहे टोलो हिन जो, जेको शरीफ़ माण्हुनि सां उहो उन खां टोकन जेको पैसा रिकवर वठनि था, पोइ वरी उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो ट्रेड ॾियनि था, त उन्हनि खे माना पंहिंजे फ्रॉड में उनखे जेको आहे सो हणाइनि था। ऐं बाद में वरी उनजी प्रेस क्लब ते किरदार कशी था कनि। माना हिन जो हिकिड़ो मुख़्तसिर हिकिड़ो नेटवर्क आहे नंढो, जेको ही फराडियुनि ते मुश्तमिल आहे। सो वधीक जेकी असां वज़ाहत कंदासीं उहा असां प्रेस क्लब ते कंदासीं, जेके ही असांजे मथां इल्ज़ाम लॻायो वियो आहे। ऐं असां हिकिड़ा शरीफ़ माण्हू आहियूं, कारोबारी माण्हू आहियूं। सो इन जा जेके इल्ज़ाम आहिनि असां टोटल रद्द था कयूं। वधीक असां जेकी वज़ाहत आहे उहा असां जल्द प्रेस क्लब ते रखूं था, इंशाअल्लाह। महिरबानी।